من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی इन आयत जे ज़रिए पंहिंजनि ॿाननि सां मुखातब थींदे हुकुम फरमायो आहे त ईमान वारो तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, पंहिंजी ग़लतियुनि ऐं गुनाहनि जी अल्लाह तबारक व ताला खां माफ़ी वठंदा कयो, पर माफ़ी जहिड़ी तहिड़ी न, पकी ठकी माफ़ी वठंदा कयो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अत्ताइब मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लहू औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन फरमायो त गुनाह करण खां पोइ जेको माण्हू तौबा करे थो, अल्लाह ताला खां माफ़ी वठे थो, अल्लाह ताला उन गुनाहगार बाने खे अहिड़ो माफ़ कंदो आहे ॼण त उन गुनाह कयो ई कोन हो, पर बाने जी तौबा ज़रा सची हुजे। हिकिड़ी तौबा आहे रवाजी, कंहिं ग़लतीअ खे असां जॾहिं ॾिसंदा आहियूं कंहिं ॿिए माण्हू खे ग़लती कंदे गुनाह कंदे पोइ चवंदा आहियूं तौबा तौबा वात सां, कॾहिं वरी हीअं कंदा आहियूं तौबा तौबा। इहा आहे रवाजी तौबा, ज़ाहिरी ज़बानी इन तौबा जी ज़रूरत कान्हे। हा ठीकु आहे, वक़्ती तौर ते माण्हू करे बि वेंदो आहे, इहा हिकु सिफ़त बहितर आहे इंसाननि में त तौबा ज़बान सां त करे थो, पर अल्लाह तबारक व ताला खे तौबा अहिड़ी खपे थी जेका पकी हुजे, जेका दिलि व जान सां बंदो मञींदो हुजे त अल्लाह साईं मुंहिंजो ॾोह आहे मां न कंदुसि, मूंखे माफ़ कर। अहिड़ी तौबा जी अल्लाह ताला जे ज़ात खे ज़रूरत आहे। तॾहिं त रिवायत जे अंदरि ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व ताला खे उहे बाना वणंदा आहिनि जेके ग़लती करे वरी माफ़ी वठंदा आहिनि। ख़ैरुल ख़ताईन तव्वाबून, जेके ग़लती कनि वरी माफ़ी वठनि। हिकिड़ा बाना अहिड़ा हूंदा जेके ग़लती न कंदा, ॿिया अहिड़ा हूंदा जेके ग़लती कंदा वरी माफ़ी न वठंदा, ॿिया टियां अहिड़ा आहिनि जेके ग़लती कंदा वरी माफ़ी वठंदा। अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि बाननि खे भलो फरमायो जेके ग़लती कनि वरी माफ़ी वठनि। जेकर माफ़ी नथा वठनि त बि मुतकबिर लिखबा, जेके ग़लती नथा कनि सच पच ॼण त अल्लाह तबारक व ताला खे ज़रूरत ई अहिड़नि बाननि जी आहे जेके कोताही कनि वरी रब तबारक व ताला खां माफ़ी घुरनि, पोइ रब उन्हनि खे माफ़ करे त रब तबारक व ताला जी गफ़ूर रहीम वारी सिफ़त ज़ाहिर थिए। जेकॾहिं रिवायत जे अंदरि ईंदो आहे सॼी दुनिया जा इंसान अहिड़ा साफ़ सुथरा नेक थी पवनि, ग़लती कनि ई न त अल्लाह ताला ॿिया अहिड़ा पैदा कंदो जेके ग़लती बि कंदा वरी रब खां माफ़ी बि घुरंदा, पोइ रब तबारक व ताला उन्हनि खे माफ़ कंदो। तव्हां त रब तबारक व ताला जी इहा सिफ़त बि ज़ाहिर थींदी त रब केॾो बुरदबार आहे, माफ़ थो करे छॾे। पर बंदो जॾहिं माफ़ी वठे त माफ़ी वठण में संजीदो हुजे, पको हुजे, दिलि व जान सां तड़प सां माफ़ी घुरे ऐं आइंदह अहिड़ो ॾोहो न करण जो पको अज़म हुजेसि, न कंदुसि। इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां, बुज़ुर्गनि लिखियो आहे पुराणे ज़माने में जेके घरेलू ज़िंदगियूं हूंदियूं हुयूं, चङा भला अमीर माण्हू, ज़मींदार माण्हू, बादशाह सिफ़त जा माण्हू जेके हूंदा हुआ, उन्हनि जे घरनि में ख़िदमत जे लाइ बाना बानियूं खपंदा हुआ। अॼु बि ईअं आहे, अॼु खणी बाना ऐं बानियूं कोन्हनि, पर औरतूं के नौजवान घरनि में ख़िदमत जे लाइ खपंदा आहिनि। शहरनि में थी पियो आहे इहो रवाजु, घर जे सफ़ाई सुथराई जे लाइ, लटे कपिड़े धोअण जे लाइ के औरतूं खपंदियूं आहिनि पाड़े जूं, या के वरी नौजवान बि खपंदा आहिनि जेके ज़मीन ते दुकान ते हिते हुते मानी भाॼी बुची मुलाज़मत जे लाइ कमु अचनि था। अॼु इहे मुलाज़मत था सर्जनि, उन ज़माने में बाना हूंदा हुआ जेके सिधा सवा ख़रीद थींदा। पोइ उन पुराणे ज़माने में ईअं हिकिड़े अमीर ज़ादे माण्हूअ जे घर में खणी बादशाह चऊं, उनजे घर में ख़िदमत जे लाइ खोड़ सारा बाना बानियूं हूंदा हुआ। पोइ उनजे घर वारीअ जे लाइ औरतूं ख़ासि तौर ते ख़िदमत जे लाइ रखियल हूंदियूं। उन्हनि में हिकिड़ो शख़्स अहिड़ो हो जेको ज़ाहिरी रूप औरतुनि जो रखी करे
हुयो मर्द औरतुनि जो रूप रखी करे औरत बणिजी करे बादशाह जे घर वारे जे ख़िदमत जे लाइ भर्ती थी आयो। ही त मर्द हो, जीअं खणी खदड़ो चऊं असांजे दौर में थींदा आहिनि, जिन खे ॾाढ़ी कोन्हे का, जिन जी ज़ाहिरी वस्फ़ जेका आहे औरतुनि जहिड़ी आहे, हीअ औरत बणिजी करे हे घर जे अंदरि मुंतकिल थियो। ख़िदमत बि अहिड़ी, हथ बि हुनजे ख़िदमत जो, सफ़ाई सुथराई जो, लटे कपिड़े कमकार जो अहिड़ो सुलक्षणो हुजे जो सभिनी खे वणे पियो। ईअं बादशाह जे घरवारीअ जे ख़िदमत में हो लॻी वियो। एतिरो लॻो जो हर तरह सां हुन ते एतमाद थी पियो। ईअं ख़िदमत कंदे 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 इत्तेफ़ाक़ सां बादशाह जे घरवारीअ जे गले जो हार सोनो गुम थी वियो। कॾहिं घर में वाला पातल हूंदा आहिनि, कॾहिं फुली पातल हूंदी आहे, पोइ आस्ते आस्ते इहे ॻरी वेंदियूं आहिनि त किरी बि पवंदियूं आहिनि, कॾहिं हंध में, कॾहिं सफ़ाई कंदे, कॾहिं घुमंदे फिरंदे घर में किरी पवंदियूं आहिनि। उनजे गले जो हार ईअं किरी पियो। ॻोल्हियूं न लधो। बादशाह खे ख़बर पई, उन बि ज़ोर ॾिनो ॻोल्हे ॾियो त बि न लधो। चङे तरह सां सॼे घर जा टीन टपड़ सामान उथलायूं, ॿुहारियूं ॾिनऊं, सफ़ाइयूं कयूं, न लधो। पर आहे चयूं घर में, किरियो घर में आहे। हीअ माई बादशाह जी घरवारी घर खां ॿाहिरि वञे कोन थी, हूंदी हिते आहे। खयो आहे त कंहिं घर जे मुलाज़िमनि मां कंहिं खयो आहे या घर में पियो आहे। चौधी वारे ॿारीअ खे बंदि करे बादशाह चयो त शराफ़त सां इहो हार मूंखे ॾियो। घर जे अंदरि जेके अफ़राद आहिनि उन्हनि वटि आहे, जे न त मां सभिनी खे सभिनि जे साम्हूं नंगो कंदुसि। ॾियो। तलाशूं बि वरितऊं, कंहिंमां बि ज़ाहिर कोन थियो। नतीजतन सभिनी मुलाज़िमनि खे हीअं लाइन में बीहारे बादशाह चयो शराफ़त सां मूंखे इहो हार ॾियो, मुंहिंजो क़ीमती हार आहे, हिन में हीरो आहे, सोनो हार आहे, हुन में कंडले तौर ते हीरो टंगियल आहे। मां ईअं कोन छॾींदुसि। चोर चोर आहे, हुनखे सज़ा ॾींदुमि, नंगो कंदुमि। न त हाणे बीहारे लाइन में हिकिड़े हिकिड़े खे नंगो थो करे, हिकिड़े हिकिड़े खे नंगो थो करे। माई आहे त बि सभिनि जे साम्हूं नंगो थो करे हुनखे, मर्द आहे त बि हुनखे सभिनि जे साम्हूं नंगो थो करे। मर्दनि जी अलॻि लाइन लॻी, मायुनि जी अलॻि लाइन लॻी, नंगो कंदो थो वञे। हाणे मायुनि औरतुनि वारे लाइन में छुपियल उहो मर्द बि हुयो जेको औरत बणिजी आयो, हुनखे पंहिंजे ऐब जी लॻी त हार त लभे या न लभे, मूंखे जंहिंमहिल नंगो कयो वियो त मुंहिंजा त सभु टीन टपड़ ज़ाहिर थी वेंदा, मुंहिंजी त वॾी रुसवाई थी वेंदी। अॼु जेका मूंखे सज़ा मिलंदी उहा सज़ा कंहिंखे बि न मिली हूंदी। हीअ त मां वॾो धोखो कयो आहे न। मर्द आहियां, औरत बणिजी आयो आहियां हिन घर जे ख़िदमत में। पोइ जीअं तलाशी थींदी वई, वारे वारे सां सभिनि खे बादशाह औरतुनि खे नंगो कंदो आयो। हिकिड़ी विच में औरत बाक़ी हुई, पोइ उनजो नंबर हो। हिन जी तौबह जीअं पोइ तीअं वधंदी वई, जीअं पोइ तीअं हिन जी दिल ई दिल में दांह वधंदी वई। जीअं नंबर हिन जो वेझो ईंदो आयो तीअं दांह वधंदी वई। जॾहिं अचे मथां सिर ते अचे पियसि, विच में हिकिड़ी औरत बाक़ी हुई, त उनजी जंहिंमहिल तलाशी थिए पई त उहो हार उतां ज़ाहिर थी पियो, ज़मीन तां ज़ाहिर थी पियो। पोइ हार जॾहिं खयो वियो तॾहिं तसली थी, ऐं बाक़ी जेके बचा उन्हनि जो जिस्म नंगो न कयो वियो, ढकिजी विया। उन शख़्स जी जेका तौबह हुई, तड़प हुई, रड़ हुई, दिल ई दिल जे अंदरि दांह ऐं कूक हुई, उहा छा हुई? बुज़ुर्गनि लिखियो आहे, अल्लाह अॼु ताईं मूंखे ढकियो थी, अॼो को ॾींहुं ढक, ज़िंदगी भर वरी अहिड़ो धोखो न कंदुसि। रब साईं अॼु ताईं रुसवा न थियो आहे, अॼु जो रुसवाई थी वई त मुंहिंजी हड़ वेंदी हली। रब साईं तुंहिंजो नालो सतार आहे, तूं ढकींदड़ आहे, अॼु ताईं ढकियो थी, बसि आख़िरी दफ़ो पकी तौबह तो कयां, वरी न कंदुसि। एॾी पकी तौबह कई, हार त अलाए कंहिं वटि हो, अलाए किथे पियो हो। बुज़ुर्गनि लिखियो आहे, बसि उते ज़ाहिर थियो, उतां ज़ाहिर थियो। अल्लाह तबारक व तआला हुनजी तौबह क़बूल कई। उतां जो उन खां पोइ हू तौबह ताइब थी, उतां मोकल वठी हलियो वियो, ज़िंदगी भर वरी ज़ाहिर न थियो त को मां मर्द औरत बणिजी ख़िदमत थो कयां। हिननि समूरनि शयुनि खां छॾे तौबह ताइब थी करे अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे ताबेदार जे मन छुपी वियो। बसि इहा थींदी आहे पकी तौबह। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे, इंसान आहे कोताहियूं थी वेंदसि, मलाइको न जो हिन खां न थींदियूं, वरी तौबह कंदो वरी थींदियूं, पर तौबह करण में सचो हुजे, संजीदो हुजे, रवाजी तौबह न हुजेसि ऐं लयानी न हुजेसि, पको हुजे, संजीदो हुजे, अल्लाह ताला खे माफ़ करण में देरि ई कान थी लॻे। अल्लाह ताला तव्हां असांजे कमनि कोताहियुनि खे माफ़ फरमाए।
ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।